शेदात कोर्ट में खबरवास शेयर कंदासी। शेदात कोर्ट की अदालत नशे आवर सुपारिन जो कारोबार कंदड़ ब वापारिन के दो साबित थियण ते ब साल कैद ऐं दंड जी सजा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज औरंगज़ेब शाह की अदालत पारां नशे वारियूं सुपारियूं रखण ऐं एक्सपोर्ट करण जो ॾोह साबित थियण ते नसीरुल्लाह पठान ऐं फिदा मोहम्मद पठान के ब साल कैद ॿ लख दंड जी सजा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदारनि खां हथायल 360 बोरियूं ऐं 2 हेनू टेकूं ज़ब्त करण जो हुकुम पिण जारी करे छॾियो आहे। जवाबदारनि खे 2020 में इमाम बख्श थाणे जी हद मां गिरफ़्तार कयो पियो हो। शेदात कोर्ट मां वाक़िया आगाह कई पिया। शेदात कोर्ट की अदालत नशे आवर सुपारिन जो कारोबार कंदड़ ब वापारिन के ॾोह साबित थियण ते ब साल कैद ऐं दंड जी सजा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज औरंगज़ेब शाह की अदालत पारां नशे वारियूं सुपारियूं रखण ऐं एक्सपोर्ट करण जो ॾोह साबित थियण ते नसीरुल्लाह पठान ऐं फिदा मोहम्मद पठान के ब साल कैद ॿ लख दंड जी सजा ॿुधाई वई आहे। जवाबदारनि खे 2020 में इमाम बख्श थाणे जी हद मां गिरफ़्तार कयो पियो हो। शेदात कोर्ट मां खबरवास शेयर कई पिया। शेदात कोर्ट की अदालत नशे आवर सुपारिन जो कारोबार कंदड़ ब वापारिन के ॾोह साबित थियण ते ब साल कैद ऐं दंड जी सजा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज औरंगज़ेब शाह की अदालत पारां नशे वारियूं सुपारियूं रखण ऐं एक्सपोर्ट करण जो ॾोह साबित थियण ते नसीरुल्लाह पठान ऐं फिदा मोहम्मद पठान के ब साल कैद ॿ लख दंड जी सजा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदारनि खां हथायल 360 बोरियूं ऐं 2 ट्रकूं ज़ब्त करण जो हुकुम पिण जारी करे छॾियो आहे। जवाबदारनि खे 2020 में इमाम बख्श थाणे जी हद मां गिरफ़्तार कयो पियो हो। अवां खे आगाह कई पिया। शेदात कोर्ट की अदालत नशे आवर सुपारिन जो कारोबार कंदड़ ब वापारिन के ॾोह साबित थियण ते ब साल कैद ऐं दंड जी सजा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज औरंगज़ेब शाह की अदालत पारां नशे वारियूं सुपारियूं रखण ऐं एक्सपोर्ट करण जो ॾोह साबित थियण ते नसीरुल्लाह पठान ऐं फिदा मोहम्मद पठान के ब साल कैद ॿ लख दंड जी सजा ॿुधाई वई आहे। जवाबदारनि खे 2020 में इमाम बख्श थाणे जी हद मां गिरफ़्तार कयो पियो हो। शेदात कोर्ट मां ब्रेकिंग न्यूज़ हवास शेयर कई पिया। शेदात कोर्ट की अदालत नशे आवर सुपारियूं जो कारोबार कंदड़ ब वापारिन के ॾोह साबित थियण ते ब साल कैद ऐं दंड जी सजा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज औरंगज़ेब शाह की अदालत पारां नशे वारियूं सुपारियूं रखण ऐं एक्सपोर्ट करण जो ॾोह साबित थियण ते नसीरुल्लाह पठान ऐं फिदा मोहम्मद पठान के ब साल कैद ॿ लख दंड जी सजा ॿुधाई वई आहे। शेदात कोर्ट में तफ़सीलात कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर सदाम सोलंकी खां। जी सदाम, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल। शेदात कोर्ट एडिशनल सेशन जज 1 औरंगज़ेब शाह की अदालत पारां नशे वारियूं सुपारियूं रखण ऐं एक्सपोर्ट करण जे ॾोह साबित थियण ते 2 ॼणनि खे 2 साल कैद ऐं 2 लख दंड समेत हथ आयल सुपारियूं ऐं ट्रकूं सरकार के खजाने में जमा करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एडिशनल सेशन जज 1 औरंगज़ेब शाह की अदालत नशे वारियूं सुपारियूं रखण जो ॾोह साबित थियण ते 2 ॼणनि नसरतुल्लाह पठान ऐं फिदा मोहम्मद पठान के 2 साल कैद ऐं 2 लख दंड जवाबदारनि खां हथ आयल 360 सुपारियूं जूं बोरियूं ऐं 2 हीनो ट्रकूं ज़ब्त करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जवाबदारनि खे 20 अप्रैल 2020 में इमाम बख्श थाणे जी हद मां गिरफ़्तार कयो वियो हुयो ऐं संदसि मथां सरकार जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। जी मेहरबानी सदाम सोलंकी आगाह करण जे लाइ। नाज़रीन, वक़्त जी ख़बरूं वधीक ख़बरनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।